ओम शांति है। दीदी मीठी तारीख है 13/3/2026 और मीठा मीठा बाप दादा जनता मीठी मीठी बार ताकि श्रीमती तत्व सहित सॼी दुनिया के पावन ठाहिण जी सेवा करणी आहे। सभिनि खे सुख शांति जो रास्तो ॿुधाइणो आहे ताकि श्रीमती तत्वन सहित सॼी दुनिया के पावन ठाहिण जी सेवा करणी आहे। तत्वन सहित सभिनि खे सुख शांति जो रास्तो ॿुधाइणो आहे। प्रश्न आहे, तव्हां ॿार पंहिंजी धीअ खे बि भुलिजण जो पुरुषार्थ कंदा आहियो छो? तव्हांखे कंहिं चीज़ जी दरकार न आहे। उत्तर आहे, तव्हां पंहिंजी धीअ खे बि भुलिजण जो पुरुषार्थ कंदा आहियो, इन करे तव्हांखे कंहिं चीज़ जी दरकार न आहे। उत्तर आहे, चित्रनि जी असांखे दरकार न आहे। जॾहिं चित्र देह खे अर्थात देह खे भुलिजणो आहे त इहे चित्रनि जी छा दरकार आहे। स्वयं आत्मा सम्झी विदेही बाप खे स्वीट होम खे यादि करिणो आहे। ये चित्र त नंढे ॿारनि जे लाइ अर्थात नयनि जे लाइ आहे। तव्हांजी त यादि में रहणो आहे तव्हांखे त, ऐं सभिनि खे यादि करिणो आहे। धंधो आंदी कदे सतो प्रधान ठहिण जे लाइ यादि में ई रहण जो अभ्यास करो। गीता तकती जॻाए करे आई आहे। ओम शांति। मिठे मिठे ॿारनि इहे अक्षर ॿुधिया ऐं फ़ौरन ख़ुशी में रोमांच खड़ा थी वेंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि हिते असां आया आहियूं पंहिंजो सौभाग्य स्वर्ग जी तकदीर वठणु। इहे ॿियो कोई चई न सघंदो कि असांखे स्वर्ग जी तकदीर वठण लाइ असां आया आहियूं। तव्हां ॼाणंदा आहियो असां बाप सां स्वर्ग जो वरसो था वठूं अर्थात स्वर्ग ठाहिण जो पुरुषार्थ था करूं। सिर्फ़ु स्वर्गवासी ठहिण जो न, परंतु स्वर्ग में ऊंच ते ऊंच पद पाइण जो पुरुषार्थ था करूं। पुरुषार्थ जो साक्षात्कार कराइण वारा बाबा असांखे पढ़ाइनि था। इहे बि ॿारनि खे नशो चढ़णो खपे। भक्ति हाणे ख़त्म थियणी आहे। चइबो बि आहे न, भॻवानु भक्तनि जो उद्धार करणु ईंदा आहिनि। छो जो रावण जी जंजीरनि में फसियल आहे न अनेक मनुष्य अनेक मतियूं। तव्हां त ॼाणे विया आहियो न, सृष्टि जो चक्कर इहे अनादि खेल ठहियलु आहे। इहे बि भारतवासी सम्झंदा आहिनि। बराबरि असां प्राचीन नई दुनिया जा वासी हुआसीं, हाणे पुराणी दुनिया जा वासी ठहिया आहियूं। बाबा स्वर्ग नई दुनिया ठाती अथई, रावण पोइ नर्क ठातो अथई। बाप दादा जी मत ते तव्हां हाणे पंहिंजे लाइ नई दुनिया ठाहियो था। नई दुनिया जे लाइ पढ़ो था न। केरु पढ़ाईंदा आहिनि? ज्ञान जो सागर पतित पावन, जंहिंजी महिमा आहे हिक जे सवाइ ॿियो कंहिंजी महिमा न ॻाइबी आहे। उहो ई पतित पावन आहे न। असां सभु पतित आहियूं। पावन दुनिया जी यादि कोई खे न आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो बराबरि 5000 वर्ष पहिरियों पावन दुनिया हुई। ये भारत ई हुयो, बाक़ी सभु धर्म शांति में हुया। असां भारतवासी सुखधाम में हुयासीं। मनुष्य शांति चाहींदा आहिनि, परंतु हिते कोई शांति रही न सघंदो आहे। इहे कोई शांति धाम न आहे। शांति धाम निराकारी दुनिया आहे, जाता खां असां ईंदा आहियूं। बाक़ी सत्युगा सुखधाम, उन्हनि खे शांति धाम न चईंदासीं। हुते तव्हां पवित्रता सुख शांति में रहंदा आहियो। हुते तव्हां पवित्रता सुख शांति में रहंदा आहियो। कोई हंगामो न रहंदो आहे। घर में ॿार झगड़ो आदि कंदा आहिनि त उन्हनि खे चइबो आहे शांति रहो। त बाबा चईंदा आहिनि तव्हां आत्मा आहियो न, शांति देश जा ई हुयो, हाणे झगड़ालू देश में अची करे वेठा आहियो। इहे ॻाल्हियूं तव्हांजी बुद्धि में न आहिनि। तव्हां बाप द्वारा वरी खां ऊच ते ऊच पद पाइण जो पुरुषार्थ था करो। ये स्कूल कोई कम थोड़ी आहे, गॉड फादर जी यूनिवर्सिटी आहे न।
सॼी दुनिया में ये वॾे ते वॾी यूनिवर्सिटी आहे। इन में सभु बाप सां शांती सुख जो वरसो पाईंदा आहिनि, है न। त असां केॾी वॾी यूनिवर्सिटी में पढ़ंदा आहियूं। टीचर केॾो वॾो आहे। सिवाइ हिकु बाप जे ॿियो कोई जी महिमा न आहे। ब्रह्मा जी महिमा थोरी आहे। बाप ई हिन समय अची करे वरसो ॾींदा आहिनि। पोइ त सुख ई सुख आहे। सुख शांती ॾियण वारो हिकु बाप आहे, हुननि जी महिमा आहे। सत्य त्रेता में कोई जी महिमा हूंदी न आहे। हुते त राजधानी हलंदी आहे न। तव्हां वरसो पाए वठंदा आहियो, बाक़ी सभु शांती धाम में रहंदा आहिनि। महिमा कोई जी न आहे। बल क्राइस्ट धर्म स्थापना करणु ईंदा आहिनि, सो त करिणो ई आहे। धर्म स्थापना कंदा आहिनि, पोइ हेठि उतरंदा वेंदा आहिनि। हिन में महिमा छा ॻायूं? महिमा सिर्फ़ु हिकु जी आहे, जेके पतित पावन लिबरेटर जी सेट कंदा आहिनि। हीअं त न उन्हनि खे क्राइस्ट बुद्ध आदि यादि ईंदो हूंदो। यादि पोइ बि हिक खे कबो आहे, ओ गॉड फादर। सत्युग में त कंहिंजी महिमा हूंदी न आहे। पुठियां इहे धर्म शुरू थींदा त बाबा जी महिमा ॻाईंदा आहिनि ऐं भक्ति शुरू थींदी आहे। ड्रामा कीअं ठहियलु आहे न, कीअं चकर फिरंदो आहे, त जो बाबा जा ठहिया आहिनि उहो ई ॼाणंदा आहिनि। बाबा रचंदा आहिनि नई सृष्टि, रचंदा आहिनि स्वर्ग। परंतु सभु त स्वर्ग में न अची सघनि न। ड्रामा जे राज खे बि सम्झणो आहे। बाबा सां सुख जो वरसो मिलंदो आहे। हिन समय सभु दुखी आहिनि, सभिनि खे वापसि वञिणो आहे। पोइ ईंदा सुख में। तव्हां ॿारनि खे ॾाढो सुठो पाठ मिलियो आहे न। जंहिं बाप जी एतिरी महिमा आहे, उहा अची करे असांखे सम्मुख वेही सम्झाईंदा आहिनि। उहे असांजे सम्मुख वेठा आहिनि ऐं ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। सभु ॿार आहिनि न। बाबा त एवर हैप्पी आहिनि। वास्तव में बाबा जे लाइ ईअं न चईंदासीं। अगरि उहा हैप्पी ठहनि त अनहैप्पी बि ठहिणो पए। बाबा त हिननि सभिनि सां न्यारा आहिनि। जो बाप जी महिमा, उहा हिन समय तव्हांजी महिमा। पोइ भविष्य में तव्हांजी महिमा अलॻि आहे। जीअं बाबा ज्ञान जा सागर तव्हां बि आहियो। तव्हांजी बुद्धि में सृष्टि चक्र जो ज्ञान। जीअं बाबा ज्ञान जा सागर आहिनि त तव्हां बि आहियो। तव्हांजी बुद्धि में सृष्टि जो ज्ञान त बाबा ॼाणंदा आहियो। बाबा सुख जो सागर आहिनि। उन्हनि सां अथाह सुख मिलंदो आहे। हिन समय तव्हां बाप सां वरसो था वठो। बाबा ॿारनि खे हाणे श्रेष्ठ कर्म सिखलाईंदा आहिनि। जीअं इहे लक्ष्मी नारायण आहिनि, इन्हनि जी ज़रूरु अॻियां जन्म में सुठा कर्म इन्हनि कया हूंदा, तॾहिं त इहे पद पातो न। हिननि दुनिया में इहे कोई सम्झंदा न आहिनि कि इन्हनि राज्य कीअं पातो। लक्ष्मी नारायण राज्य कीअं पातो। बाबा चईंदा आहिनि तव्हां ॿार हाणे इहे ठहिया आहियो। तव्हांजी बुद्धि में ईंदो आहे असां इहे हुयासीं, पोइ असां इहे ठहींदासीं। बाबा वेही करम अकरम विक्रम जी गति असांखे सम्झाईंदा आहिनि, जंहिंसां असां इहे ठहींदा आहियूं। श्रीमत ॾींदा आहिनि न बाबा, त श्रीमत ॼाणणी खपे न। श्रीमत सां सॼी दुनिया तत्व आदि सभिनि खे श्रेष्ठ ठाहींदा आहिनि। सत्युग में सभु श्रेष्ठ हुया। हुते कोई हंगामो व तूफ़ान आदि न हूंदा। न जास्ती ठंडी न गर्मी, सॼी बहारी मौसम रहंदो। हुते त केतिरो सुखी रहंदा आहियो न। उहो माण्हू त ॻाईंदा आहिनि ख़ुदा बहिश्त अथवा हेवन स्थापना कंदा आहिनि। त उन में ऊच पद पाइण जो पुरुषार्थ करिणो खपे न। हमेशा ॻायल आहे फॉलो फादर। बाप खे यादि करण सां विक्रम विनाश थींदा।
ऐं पोइ फादर सां गॾु असां आत्मायूं इकठा हली वेंदासीं। श्रीमत ते हली करे हर हिक खे रास्तो ॿुधाइणो। बेहद जो बाबा आहे, स्वर्ग जो रचयिता। हाणे त हेल आहे न, ज़रूरु हेल में हेवन जो वरसो ॾिनो हुनई बाबा। हाणे 84 जन्म पूरा थींदा आहिनि, पोइ असांखे पहिरियों जन्म स्वर्ग में वठिणो आहे। तव्हांजी एम ऑब्जेक्ट साम्हूं बीठी आहे, इहे ठहिण जो आहे। असां सो लक्ष्मी नारायण ठहींदा आहियूं। वास्तव में इन चित्रनि जी त दरकार ई न आहे, जो कचा आहिनि घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहिनि, इन करे चित्र रखिबो आहे। कई श्री कृष्ण जो चित्र रखंदा आहिनि, श्री कृष्ण खे ॾिसण बग़ैर यादि न करे सघंदा आहिनि। सभिनि जी बुद्धि में चित्र रहंदो आहे, तव्हांखे त कोई चित्र लॻाइण जी दरकार ई न आहे। तव्हां पंहिंजे खे आत्मा सम्झंदा आहियो, तव्हांखे पंहिंजो चित्र बि भुलिजणो आहे। देह सहित सभु संबंध भुलिजणा आहिनि। बाबा चवंदा आहिनि तव्हां आशिक़ आहियो हिकु माशूक़ जा। माशूक़ बाप चवंदा आहिनि मूंखे यादि करो त विक्रम विनाश ईंदा। अहिड़ी अवस्था रहे त शरीर जीअं छुटी वञे त सम्झो असां हिन पुराणी दुनिया खे छॾे हाणे बाप जा थी वेंदा आहियूं। 84 जन्म पूरा थिया, हाणे असांखे वञिणो आहे पंहिंजे घर। बाबा जे फरमान कयो आहे न, बाबा फरमान कयो आहे मूंखे यादि करो। बस बाप ऐं स्वीट होम खे यादि करो। बुद्धि में आहे कि असां आत्मा बिगर शरीर हुयासीं। उहे हिते पाठ वॼाइण लाइ शरीर धारण कयो आहे। पाठ वॼाईंदे वॼाईंदे पतित थी विया आहियूं। ये शरीर त पुराणी जूती आहे न। आत्मा पवित्र थिए थी, शरीर पवित्र त हिते न मिली सघे। हाणे असां आत्मा वेंदासीं वापसि पंहिंजे घर। पहिरियों प्रिंस प्रिंसेस ठहींदासीं, पोइ स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदासीं। मनुष्य खे इहो पतो न आहे कि राधे कृष्ण केरु आहिनि। भई अलॻि अलॻि राजधानी जा हूंदा, पोइ उन्हनि जो स्वयंवर थींदो आहे। त ॿारनि ध्यान में स्वयंवर ॾिठो हूंदो। शुरू में ॾाढो साक्षात्कार थींदो हुयो। श्री पाकिस्तान में तव्हांखे ख़ुशी में रखण लाइ इहे सभु पाठ हलंदा हुया। पिछाड़ी में त आहे ई मारामारी, अर्थक्वेक आदि ॾाढी थींदी आहे न, अर्थक्वेक आदि ॾाढी थींदी आहे। तव्हांखे साक्षात्कार थींदो रहंदो। हर हिक खे मालूम पइजी वेंदो असां कहिड़ो पद पाईंदा आहियूं। पोइ जो कमु पढ़िया हूंदा उहो ॾाढो पछताईंदा। बाबा चवंदा आहिनि तव्हां न पढ़ियो, न ॿियनि खे पढ़ायो, न यादि में रहंदा आहियो। बाबा चवनि था पोइ अंत में सभु साक्षात्कार थींदो। यादि सां ई सितो प्रधान ठही सघंदा आहिनि। पतित पावन त बाबा ई आहे। उहे चवंदा आहिनि मां बि कमु यादि करो त तव्हांजी खाद निकिरी वेंदी। पुरुषार्थ करिणो आहे यादि जी यात्रा जो। धंधो आदि भल करो, कर्म त करिणो ई आहे न, परंतु बुद्धि जो योग हुते बाबा सां रहे। सतो प्रधान हिते ठहिणो आहे। गृहस्थ व्यवहार में रहंदे तव्हां मुंहिंज बाप खे यादि करो, तॾहिं ई तव्हां नई दुनिया जा मालिक ठहींदा। हाणे तव्हां यादि में रहो, बाबा बि स्टार आहिनि। हाणे तव्हां यादि करो, बाबा बि स्टार आहिनि। तव्हांखे ॾाढो सहज बाबा उपाय ॿुधायो। हिकदमि अलॻि दुनिया ई अलॻि आहे न। पोइ हुन खां पोइ हेठि अची करे कर्म क्षेत्र में वरी माण्हुनि सां गॾु संबंध में अचो। लेकिन माण्हू ॾिसंदे हुए बि बाबा चवंदा आहिनि स्टार ॾिसो। मनुष्य त सम्झंदा आहिनि उहो सर्वशक्तिवान आहे, वॾो तेजवान आहे।
बाप चईंदा आहिनि मनुष्य सृष्टि जो चैतन्य बीज रूप आहिनि। बीज थियण जे कारण सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणंदो आहियां मां। तव्हां त बीज न आहियो न, मां बीज आहियां, हिन करे मूंखे ज्ञान जो सागर चईंदा आहिनि। मनुष्य सृष्टि जो चैतन्य बीज आहियां। उन्हनि खे ज़रूरु मालूम हूंदो कि कीअं सृष्टि चक्कर फिरंदो आहे। ऋषि मुनि कोई रचता ऐं रचना जे आदि मध्य अंत खे न ॼाणंदा आहिनि। ऋषि मुनि कोई रचता ऐं रचना जे आदि मध्य खे न ॼाणंदा आहिनि। ॿार अगरि ॼाणंदा त उन्हनि वटि वञण में देरी न लॻंदी, परंतु बाबा वटि वञण जो रास्तो ई कोई न ॼाणंदो। पावंदनीअ में पतित कोई वञी न सघंदो आहे। हिन करे बाबा चईंदा आहिनि कामा शत्रु ते जीत पायो। ये तव्हांखे आदि मध्य अंत दुख ॾींदा आहिनि। तव्हां ॿारनि खे केतिरो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि, कोई तकलीफ़ न आहे। सिर्फ़ु बाप ऐं वर्से खे यादि करिणो आहे। बाबा जी यादि अर्थात योग सां पाप भस्म थींदा आहिनि। सेकेंड में बाप सां ई बादशाही मिलंदी आहे न। सेकेंड में बाबा सां ई बादशाही मिलंदी आहे। ॿार भल स्वर्ग में त ईंदा, परंतु स्वर्ग में भी उच्च पद पाइण उन्हनि जो पुरुषार्थ करिणो आहे। स्वर्ग में वञिणो ई आहे। थोरो बि ॿुधण में सां सम्झी वेंदा। बाबा आहिनि हाणे बि चईंदा आहिनि इहा उहा महाभारत लड़ाई आहे। ज़रूरु बाप बि हूंदो जो ॿारनि खे राजयोग सिखलाईंदा। तव्हां सभिनि खे जगाईंदा रहंदा आहियो, त जो ॾाॾनि खे जगाईंदो न उहो उच्च पद पाईंदो। कीअं जगाइणो आहे? अज्ञान अंधेरे सां जगाइणो। सुबुह सुबुह जो उन्हनि खे न जगाइणो। पुरुषार्थ करिणो आहे। सभु हिकु जहिड़ो पुरुषार्थ ई न थी सघंदा आहे। स्कूल ॾाढो भारी आहे। इहा वर्ल्ड जी यूनिवर्सिटी आहे। सॼे वर्ल्ड खे सुखधाम शांतिधाम ठाहिणो आहे। अहिड़ो टीचर कॾहिं हूंदो जीअं हुन पढ़ाई सां डॉक्टर इंजीनियर ठही करे निकिरंदा आहिनि त पंहिंजे देश में या विदेश में वञी करे कमु कंदा आहिनि। हिते असां हिन यूनिवर्सिटी में आया आहियूं सॼी वर्ल्ड खे पवित्रता सुख शांति संपन्न ठाहिणु, सुखधाम ठाहिणु। परमधाम शांतिधाम। सतयुग खे मेन छा चईंदा आहिनि? सुखधाम। शांति और सुख ॿ चीजूं माण्हुनि खे ॾाढी प्रिय आहिनि। अहिड़ो टीचर कॾहिं हूंदो छा? यूनिवर्स सॼी दुनिया खे चइबो आहे। बाबा ही सॼी यूनिवर्स जे मनुष्य मात्र खे सतो प्रधान ठाहींदा आहिनि। पूरी यूनिवर्स खे बाबा ही सतो प्रधान ठाहींदा आहिनि। मतलब प्योर, शुद्ध, नीट एंड क्लीन ठाहे छॾंदा आहिनि। कोई भी विकार बुराई न आत्माउनि में न प्रकृति में। पूरी यूनिवर्स खे बाबा सतो प्रधान ठाहे ॾींदा। अर्थात स्वर्ग ठाहे छॾंदा आहिनि, है न। पंहिंजो हुते सूर्य चांद तारा भी ग्रह भी केॾा चमकदा हूंदा। तॾहिं त चांद जी रोशनी भी मशहूरु आहे न। भक्ति मार्ग में भी जो त्योहार ठाहींदा आहिनि मल्हाईंदा आहिनि उहे सभु हाणे संगम युग जा ई आहिनि। सत्य त्रेता में कोई त्योहार हूंदो ई न। हुते त प्रालब्ध भोगदासीं न। त्योहार सभु हिते ई मल्हाईंदा आहिनि।
त्योहार सभु हिते ई मल्हाईंदा आहिनि। पास्ट जो थियो हुन जा सभु त्योहार मल्हाईंदा आहिनि। आहे सभु हिन समय जा, होली बि हिन समय जी आहे। हिन 100 वर्ष जे अंदरि सभु कमु थी वेंदो आहे, सृष्टि बि नई ठही वेंदी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां अनेक बार सुख जो वरसो वरितो आहे, पोइ गवायो आहे। ख़ुशी थींदी आहे न, असां वरी खां बाप सां वरसो वठूं था। ॿियनि खे बि रास्तो ॿुधाइणो आहे। ड्रामानुसार स्वर्ग जी राजधानी ठहिणी ज़रूरु आहे। जीअं ॾींहं खां पोइ राति, राति खां पोइ ॾींहुं थींदो आहे, वैसे कलयुग खां पोइ सत्युग थियणो आहे। मिठी मिठी ॿारनि जी ॿुधी में ख़ुशी जा नगाड़ा वॼणा खपनि। हाणे समय पूरो थी वियो, असां वेंदा आहियूं शांति धाम। पोइ ईंदासीं नंबरवार पंहिंजे पंहिंजे समय में सुखधाम में। ये अंतिम जन्म आहे। कर्म भोग जी भोगना जी ख़ुशी में हल्की थी वेंदी आहे। कर्म भोग जी भोगना बि अगरि ख़ुशी हूंदी न, बाबा जी इन ॻाल्हियुनि खे मनन चिंतन कंदा रहंदा, उहा ख़ुशी हूंदी त उहा भोगना बि हल्की थी वेंदी आहे। कुझु भोगना सां, कुझु योगबल सां हिसाब किताब चुकतो थियणो आहे। बाबा ॿारनि खे धैर्य ॾींदा आहिनि। तव्हांजे सदा सुख जा ॾींहं आया की आया। हुते त कोई जन्म वठे थो, कोई शरीर छॾे थो, कंहिंखे कंहिंसां कोई मतिलबु ई न हूंदो। त केॾी सुठी दुनिया हूंदी, सभु पंहिंजे पंहिंजे मस्त जीवन में मस्तु हूंदा, खाईंदा पींदा मौज मल्हाईंदा। मतिलबु हुते त ॾिसो संबंधनि में बि मोह न आहे। हिते त कुझु बि प्रोग्राम करो, कंहिंजो कोई न आहे, कंहिंजो कोई न आहे, त उहो बि दुखी थींदा आहिनि। सोचंदा आहिनि इहो न आयो, इहो काॾे वियो, हुन में ई टाइम वेस्ट थी वेंदो आहे। हुते त सभु पंहिंजी मौज में रहंदा आहिनि। आहिनि ठीकु आहे, न आहिनि ठीकु आहे, खाईंदा पींदा मस्तु रहंदा आहिनि। कंहिंखे कोई चिंता ई न हूंदी आहे हिननि रोटी खाधी न खाधी, सभु टाइम सां पंहिंजो कमु कंदा रहंदा आहिनि। हाणे समय पूरो थींदो आहे, असां वेंदा आहियूं शांति धाम। ये अंतिम जन्म आहे। कर्म भोग जी भोगना जी ख़ुशी में हल्को थी वेंदो आहे। कर्म भोग कुझु भोगना सां, कुझु योगबल सां हिसाब किताब चुकतो थियणो आहे। बाबा ॿारनि खे धैर्य ॾींदा आहिनि। बाबा ॿारनि खे धैर्य ॾींदा आहिनि। तव्हांजे सदा सुख जा ॾींहं अचनि था। धैर्य धरो, तव्हांजे सदा सुख जा ॾींहं अचनि। धंधो आदि बि करिणो आहे। श्री निर्वार्थ पैसा त खपनि। बाबा सम्झाईंदा आहिनि धंधे वारा माण्हू धर्माऊ कटंदा आहिनि। सम्झंदा आहिनि जास्ती धन इकठो हूंदो त ॾाढो दान कंदासीं। हिते बि बाबा सम्झाईंदा आहिनि, कोई 2 पैसा बि ॾींदा आहिनि त तव्हां उन्हनि खे रिटर्न में 21 जन्मनि जे लाइ उन्हनि जी रिटर्न में 21 जन्मनि जे लाइ ॾाढो मिली वेंदो आहे। अॻियां जो तव्हां दान पुण्य कंदा आहियो, उनजे रिटर्न में ॿिए जन्म में मिलंदो हुयो। हाणे 21 जन्मनि जे लाइ एवजो मिलंदो आहे। साधु संत आदि जो ॾींदा हुया, अॻियां साधु संत आदि खे ॾींदा हुया न, त उनजो फल ॿिए जन्म में मिलंदो। हाणे तव्हां ॼाणंदा इहे सभु ख़तमु थी वेंदो, सभु ख़तमु थी वेंदो। हाणे मां सम्मुख आयो आहियां त हिन कार्य में लॻायो, बाबा जी हिन कार्य में लॻायो त तव्हांखे 21 जन्मनि जे लाइ वरसो मिली वेंदो। अॻियां तव्हां इनडायरेक्ट ॾींदा आहियो, इहा आहे डायरेक्ट। बाक़ी जो तव्हांजो सभु ख़त्म थी वेंदो। बाबा चईंदा रहंदा आहिनि पैसा आहे त सेंटर्स खोलंदा वञो। छो जो बाबा चईंदा आहिनि न, अचण वारे समय अहिड़ो हूंदो जो माण्हू हिकु गली खां ॿी गली न वञी सघंदो, हिकु घर खां ॿिए घर न वञी सघंदो। त अगरि
माण्हू पंहिंजी पंहिंजी जॻह ते सेंटर्स खोलंदा वेंदा त केॾा सारा बाबा जा सेंटर्स थी वेंदा, है न। ऐं अचानक कुझु बि थिए त माण्हू एटलीस्ट साथ में मिली करे कुझु न कुझु ज्ञान योग करे। वैसे त बाबा चवंदा त अंत जो समय हूंदो जॾहिं कोई ज्ञान योग न कंदो, साक्षात्कार जो समय अलॻि आहे। लेकिन ईअं कॾहिं कॾहिं कुझु थी वियो, माण्हू हेॾे नथो वञी सघे, जीअं न हर गली में न टिकाणा मंदर हूंदा आहिनि। हिकु वॾो टिकाणो अलॻि हूंदो आहे, ॿियो हर मोहल्ले में बि हूंदा आहिनि। त माण्हू चवंदा आहिनि हा असां सुबुह सुबुह हेॾे थी वेंदा आहियूं, पोइ जॾहिं समय मिलंदो आहे या हफ़्ते में हिकु बार या कॾहिं बि त वॾे टिकाणे मंदरु हली वेंदा आहियूं। त इहे बि ईअं ई आहे। हिन करे बाबा चवनि था पैसा अथव त सेंटर्स खोलंदा वञो। अक्षर लिखो 2, सच्ची गीता पाठशाला। भगवान वाच्य मामेकम यादि करो ऐं वर्से खे यादि करो। मामेकम यादि करो ऐं वर्से खे यादि करो। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, बाप समान महिमा योग्य ठहिण लाइ फॉलो फादर करिणो आहे। ॿियो आहे अंतिम जन्म हाणे घर हलणो आहे। अंतिम जन्म हाणे घर हलणो आहे, इन करे ख़ुशी में अंदर ई अंदर नगाड़ा वॼंदा रहनि। कर्म भूखे कर्म योग सां अर्थात बाप जी यादि सां ख़ुशी ख़ुशी चुकतो करिणो आहे। वरदाना बालक सो मालिकपन जी स्मृति सां सर्व खज़ाननि जे अधिकारी प्राप्ति संपन्न ठहो। असां बाप जे सर्व खज़ाननि जा बालक सो मालिक आहियूं। नेचुरल योगी, नेचुरल स्वराज्य अधिकारी। नेचुरल योगी भी आहियूं, नेचुरल स्वराज्य अधिकारी भी आहियूं। हिन स्मृति सां सर्व प्राप्ति संपन्न रहो। ये ही गीत ॻाईंदा रहो। पाइणो हुयो जो पाए वठो, खोयो पायो ये खेल न करो। पायूं था ये अधिकारी जा बोल न आहिनि। जो संपन्न बाप जा बालक हूंदा आहिनि, सागर जा ॿार हूंदा आहिनि न, उहे नौकर जे समान महिनत न कंदा आहिनि। उहे त सदा चवंदा आहिनि अरे जो पाइणो हुयो उहो त पाए छॾियो, बाक़ी छा रहियो। स्लोगन आहे योग बल द्वारा कर्म भोग ते विजय प्राप्त करण वारा ये ही श्रेष्ठ पुरुषार्थ आहे। अव्यक्त इशारो, सभिनि खां पहिरियों स्वयं में पूरो फेथ खपे कि बाप दादा ऐं सर्व परिवार जी आत्माउनि में फेथफुल थियणो पवंदो आहे। सभिनि खां पहिरियों स्वयं में पूरो फेथ खपे, पोइ बाप दादा, पोइ सर्व परिवार जी आत्माउनि में फेथफुल थियणो पवंदो आहे। जेतिरो फेथफुल ठही करे निश्चय बुद्धि थी करे कोई कर्तव्य कंदा त फेथफुल थियण सां सक्सेसफुल थी ई वेंदा। फेथफुल थियण सां हर कर्तव्य ऐं संकल्प, हर बोल पावरफुल थी वेंदो। मतिलबु अगरि असांखे ख़ुदि में फेथ आहे, भॻवान बाबा में फेथ आहे, साथ में जो तव्हांजा साथी आहिनि, जीअं ब्राह्मण परिवार में ब्राह्मण परिवार, बाक़ी जो बि तव्हांजा लौकिक वग़ैरह जो आहिनि अज्ञान काल में, अगरि उन्हनि में फेथ हूंदो आहे न त असांजो हर संकल्प कर्तव्य बोल सभु उन अनुसार बि पावरफुल थी वेंदो। जेके चवंदा आहिनि संगठन, अकेलो माण्हू अलॻि ॻाल्हि आहे, संगठन हुजे त उनजी चाल चलन व्यवहार में बि फ़र्क़ु अची वेंदो। त संगठन त फेथ सां ई ठहींदो न। इन करे बाबा चवनि था स्वयं में फेथ रखो, बाप दादा में फेथ रखो, पूरे परिवार में फेथ रखो
कि असां ही हुयासीं, असां ही आहियूं, असां ही कल्प कल्प विजयी ठहींदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।